तस्वीर खड़े एक साइड रख ऐं छिड़कना अञा मायरा जिंदा है पर हाणे समझ तो उनके एक जगह ते कैद करे आयो तमाम जर्द उनजी कीचीअ में डोरो विझी गहरे हिते खणी ईंदासीं यो वाइदो आहे मामू जो तोसां तो उनके तुंहिंजे मुंह ते मारींदासीं मुंह ते हाँ उनजे लाश के सिंगारण लाइ तोखे मौक़ो जरूर ॾींदासीं तोखे मौक़ो असां तोखे कौन रोकींदासीं हाकिम खान बहादुर खान वटों छोकरी खे आज़ाद कराइण बास जे चंपे मो छेचे आज़ाद कराइणो आहे अदारा सां सभु गॾिजी जेकॾहिं ज़ोर लाईंदासीं त बहादुर खान सां सभिनीनि खां ॾाढो कोन थींदो अरे सबदार हिक तरफ़ मूसा खान आहे ॿिए तरफ़ तव्हां ऐं अगर पूरी पुलिस फोर्स भी जोर लगायो न त बहादुर खान उन्हनि खे घणो वक्त पनाह कोन ॾेई सघंदो मूसा खान सां ॻाल्हाए ॾिसूं था असुल मर्ज़ी भी उनजी हलंदी ऐं पोइ ॾिसूं त मूसा खान कहिड़ा क़दम थो खणे पोइ देर न कयो अदावरा सफ़ा देर न कयो ॻाल्हाए ॾिसोसि किथे मूसा खान ईअं न सोचे त मुश्किल वक्त में असां हथ कढी विया हुकुम कयो दिलावर खान कीअं यादि कयो काल न करे कयम त पाण खे अकेलो न समझ मूसा खान हिन ॾुखे वेल असां बि तोसां गॾु आहियूं छड़ो इहो ॿुधाए त हाणे छा सोचियो अथई अॼु डीएसपी सां मिलणो आहे हुन ते ज़ोर रखंदुसि त कानूनी तरह सां बाहि असांखे मोटाए ॾे पोइते असां बि कोन हटंदासीं दिलावर खान तव्हां डीएसपी सां मिलो उन मथां मां बि ज़ोर रखां थो बस मां बि निकिरण वारा आहियां डीएसपी तरफ़ मूंसां गॾु मिलण खां पोइ अहवाल ज़रूर ॾिजो मुंहिंजी गिसास थो त हू छा थो चए न त पोइ समूरो ज़ोर बहादुर खान जे मथां लॻायूं था घबराइजा न मूसा खान असां तोसां गॾु आहियूं जॾहिं बि हक़ लॻंदे बच पवंदासीं भाई घणो डस ॾे अहिड़ो डस ॾे जीअं उहो कमु कयूं जीअं माई खेरा जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वञे खैरा खे लोॾण एॾो आसान न आहे ख़ैर पोइ मां पंहिंजी कोशिश रखियो अचां असांजो हिते जीअं हराम थी वियो आहे ऐं तूं अञा ताईं वेठी कोशिशूं थी करे पोइ तव्हां ई ॿुधायो न ताख़िर कयां त कयां छा धक हणी निभागी जो मथो पाड़े छॾियां छा धक हण मां न खेरा मां जान छुटिया त मां घणा ॾींहं अॻु में धक हणी मथो फाड़े छॾियासां इहा ॾाइण हितां बदनाम थियण खां सवाइ न निकिरी सघंदी लॻे त कोन थो का इहा निभागी हितां निकिरंदी हर टे चौथे ॾींहुं तुंहिंजे मथां जेके नोट थी घुरियां उहे कहिड़े ॾींहुं कमु ईंदा खैर हुजे इन्हनि नोटनि जे एवज़ वेचारड़ी हवेलीअ जो कमु त करे थी न पई भला हाणे इन्हनि नोटनि जे एवज़ तव्हां बि दूत पण कराईंदसि छा अची वई ॾियण मां हलां थी अॼु इन ॾाइण खे तूं मुंहुं ॾींदे जन्नत तूं ॻाल्हि ॿुधो अॼु तव्हां ॿई हिन खे मुंहुं ॾियोसि बाक़ी हिन खे तव्हां पोइ पाण खे ॾिसंदीसांसि अदी मां बि हलां थो ताक़त तो मर्द माण्हू वञी ताक़त मरु न इते घर में वेठो रननि जे विच में छो थो तमाशो बणिजे असुल तमाशो त अञा तो ॾिठो ई न आहे असुल भंग में रंग त मां अञा हाणे मिलाईंदो उहो ॾिसजांइ खैर ॾिस ॾे खैर हुजे भंग ऐं रंग तुंहिंजा ॾिठा हथ में हा ॿाहिरि मर्द माण्हू वेठा आहिनि उहो ताक़त उते नथो वञी वेहे हिते वेठो आहे भेण जे कच्छ में अधी अञा नंढड़ो ॿुॾण जी चाह तव्हां कुझु बि न कयो निसार खान कुझु बि न
हाणे जॾहिं असां पक्की साबिती सां हिते पहुता आहियूं, ॾिसो त कानून छा थो करे। मां सिकंदर खे अॼु जो अॼु मोकिलियां थो। सिकंदर जी उते दाल कोन गरंदी साहब, उते हाणे तव्हांखे वञणो पवंदो। तव्हांखे? जी सर। बहादुर खान को तव्हांजी मञे त मञे, बाक़ी असांजी कोन मञे। जेकॾहिं तव्हां ईअं नथा करे सघो निसार खान, त पोइ ॿियो असांखे इजाज़त ॾियो त ॿारियूं मुल्क में बाहि कयूं, मुल्क खे रख। बस असांजे फोन जो इंतज़ार कजो त जीअं असां तव्हांखे इहो ॿुधायूं त निसार खान हाणे लाश ठोराईंदो वञे ऐं पोस्टमार्टम कराईंदो वञे। न मूसा खान न, पहिरियां बि घणी खून रेज़ी थी चुकी आहे। हाणे मां कंहिंखे इहा इजाज़त न ॾींदुसि। अमन चाहियूं था निसार खान, असां बि अमन चाहियूं था। बहादुर खान ते ज़ोर ॾे त छोरी असांजे हवाले करे ऐं ॾोहारी बि असांजे हवाले करे। खान को ॿार न आहे जो तव्हांजे हवाले कंदो। जेकॾहिं बहादुर चाहे त खान खे ॿधी असांजे हवाले करे सघे थो। इहो नाक थियण मां न ॾींदुसि। निसार खान तव्हां कुझु बि न कंदा, जेको कुझु बि करणो पवंदो असांखे करणो पवंदो। असांखे मां सुभाणे साईं वञी बहादुर खान सां मिलां थो। सुभाणे छो, अॼु छो न? निसार खान अॼु वञी बहादुर खान ते ज़ोर ॾियो। सुभाणे जो इंतज़ार असां बि कोन था करे सघूं। हिकु ॾींहुं तव्हांखे सब्र करणो पवंदो। सुभाणे इंशाल्लाह बाहि मां वापसि कराए ॾींदुसि। सुभाउ को सिज तव्हांखे इजाज़त आहे। जेका कारवाई करणी अथव करे वठो। ॿियो ॾींहुं असां क़बूल कोन कंदासीं। बसि हिकिड़ी महिरबानी कजांइ निसार खान, हिकिड़ी महिरबानी कजांइ, पंहिंजे कानून खे थोरो पासीरो करे छॾिजांइ। पोइ जेका कारवाई असांखे करणी पई उहा कंदासीं। तव्हां ते का मयार न हूंदी। हा सर, मूसा खान खे रोकण ऐं सम्झाइण ॾाढो मुश्किल आहे। इन जे करे सुभाणे जे सिज में असांखे ई कुझु करणो पवंदो। छा था सम्झो, बहादुर खान मञींदो? सर, बहादुर खान खे ज़िद तो लाहिणो पवंदो। जेकॾहिं बहादुर खान ज़िद तो न लथो त ॿिनि ज़ातियुनि में वॾी खूनरेज़ी शुरू थींदी। ईअं सम्झो त कोस शुरू थी वेंदो। उहो केरु आहे जेको मूसा खान जे तरफ़ खां एतिरो विढ़ंदो? सर, हिन वक़्तु दिलावर खान बि मूसा खान सां गॾु आहे। पहिरियां त हिक ॿिए खे मारण लाइ तयारु हुया, पर हिन वक़्तु वरी हिकु थी विया आहिनि। हाकिम खान लाइ दिलावर खान मूसा खान खां उन छोकिरीअ जो संग वरितो हो, पर विच में खान दाव करे वियो। सम्झ में नथो अचे त हिकु हवेली जी छोकिरी चोर सां कीअं भॼण लाइ तयारु थी वई। हवेली बि कंहिं क़ैद खां घटि न हूंदी। सर, कोशिश कयां थो त बहादुर खान खे मञाइण में इंशाल्लाह कामयाब थींदासीं। न त पूरे फोर्स सां गॾु बहादुर खान जे ॻोठ जी तलाशी करणी आहे। छोकिरी कंहिं बि हाल में वापसि कराइणी आहे, तॾहिं हिते अमन बहाल थींदो। पाके गाॾींदा पाके को थपेंदा कोन पिया। अरे चिरा खान जे पोयां बि त पोइ पूरे मुल्क जूं बंदूकूं अथसि, पूरे मुल्क जूं बंदूकूं। हिकिड़ा दफ़ा रुगा या माई जन्नत लेना भॼण जे लाइ तयार थी वे, पीछे भले सॼे ॻोठ जा बंदूकां मेरे पोयूं वञ। गुलाम कादर हे ॿियो उमेदवार बि बधी साड़ो ला माण्हू बि मुल्क में पिया आहिनि। अब को ॿियो दर ताड़ तूं मेकू पिया के नहीं, तूं वञ ॿिया घर ताड़। ते मुंहिंजो इरादो हो भाऊ, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त सभ खां पहिरियों हिते मुंहिंजो इरादो हुयो। गुलाम कादर तूं सही आई, सही सो यम करे, पर तूं दिलि खणी वए माईअ जो हिकिड़ो मोचड़ो बि कोन पचाए सघे। इहा साईं तोखे शाबस हुजे, हेॾा होचड़ा बर्दाश्त कया अथई। हा छा चई? सच त चवां थो पियो, मां चवां थो तर मूंखां न त छा कंदे? हाँ छा कंदे ॿुधा, छा कंदे? इहो त वक़्तु ॿुधाईंदो त छा कंदुसि। तुसां विढ़ो, असां तुसां छुड़ांदा आहियूं। पक छॾाईंदो? वाइदे सां गुलाम कादर, वाइदे सां। बस न छॾींदुमि। आवालू आप ही वेठे तयार थियन। आवाज़ बहादुर खान जेका तव्हां भलाई कई आहे उन लाइ मां तव्हांजो थोराइयो। न साना न, तव्हां हेॾो वॾो मुल्क लताड़े मूं वटि आयो, मुंहिंजो बि फर्ज़ बणिजे थो त मां तव्हांखे पनाह ॾियां। हाणे जेकॾहिं इहा भलाई कई बि अथव न, त
त तोड़ निभाइजो। मूंखे इहो ॿुधायो त अॻिते जे लाइ तव्हां छा सोचियो आहे? मां चाहियां थो त तव्हांखे वकील खे घुरायो, जंहिंसां सलाह करे मां छोकिरी खे कोर्ट में पेश करणु थो चाहियां, जीअं जो कानूनी हक़ बणिजी वञे। खान को बि मूसा खान वारा तोखे माफ़ कोन कंदा। उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदुसि बहादुर खान, सिर्फ़ पुलिस खे तले वठां। जेकॾहिं कोर्ट में बयान थी वियो न त मूसा खान कुझु बि नथो करे सघे। हिन वक़्तु मूसा खान होश में नाहे, इन करे कुछ ॾींहं तोखे मूसा खान खां परे रहणो पवंदो। सिर्फ ज़मीन जो सौदो करे वठां, पोइ हितां निकिरी वेंदुसि। हिकु त इहो कमु न कर या खान, जेकॾहिं इहो कमु कयो अथई त छोकिरीअ खे पूरो पूरो साथ ॾिजाए। जेकॾहिं मूसा खान वारनि जी भर में रही तोखे त कुझु न कंदा, पर छोकिरी खे मारे छॾींदा। कॾहिं बि करणु न ॾींदुसि, छो त मूसा खान ऐं छोकिरी जे विच में हीअ दीवार आहे, दीवार जंहिंखे किराइण मूसा खान जे वस खां ॻरी आहे। तव्हां सिर्फ़ एतिरी मूं ते महिरबानी कयो जो मां छोकिरी खे कोर्ट में बयान ॾियाराए वठां। आज फोन करे थो छॾियां, सुभाणे वकील ईंदो। सब खां पहिरें माहिरा खे कोर्ट में बयान ॾियारे थो त जी असांजो हुन सां को बि तालुक न आहे। बाबा साईं, मूं इब्राहिम ऐं नजीब खे चई छॾियो आहे, हू हुनखे कोर्ट ताईं पहुचण कोन ॾींदा हुनखे कोर्ट ताईं पहुचण। तव्हां बस सुभाणे इहो कमु कयो त तव्हां दिलावर खान सां मिली डीएसपी मथां ज़ोर रख त जीअं हू बहादुर खान खे मजबूर कनि। बाबा, डीएसपी ते ज़ोर रखी आयो आहियां, हुन सुभाणे ताईं आसरो ॾिनो आहे। बाक़ी दिलावर खान सां बि ॻाल्हाए था वठूं, चइनी तरफ़ खां बहादुर खान मथां ज़ोर ॾियणो पवंदो। जेकॾहिं अञा बि हू नथो मुड़े न त पोइ कयूं था शहर तरफ़ वेंदड़ सभु रस्ता बंदि। ठीकु आहे बाबा, पोइ उथ त पहिरियों ई दिलावर खान सां मिली अचो, हुनखे चऊं त बहादुर खान ते पूरो पूरो ज़ोर रखे। उथ बाबा। हेलो, केर? खान पियो ॻाल्हाइनि। कीअं मुल्क खे बाहियूं ॾेई निकिरी वई न? जेको किस्मत में हुयो उहो ई थियो। किस्मत आओ खान, किस्मत। भला हाणे हुकुम कर, मूंखे कीअं यादि कयो अथई? ज़मीन जो सौदो करणो आहे। ज़मीन मूसा खान जे घर में ख़रीद कयूं। उहो मक़सद पूरो थी वियो। घणी क़ीमत दादा? मूंखे त 15 लखनि में पई, पर हिकु ॻाल्हि, तव्हांखे लख ॾेढ छॾे बि सघां थो। ठीकु आहे, पैसा कॾहिं घुरंदे? जेतिरो जल्द थी सघे। चङो खान, हाणे हीअं कयूं जो वॾीअ छॾे तूं मूंखां पुछी जाए, मां तोखे ॿुधाईंदुसि ज़मीन ख़रीद कयूं था या न। मूंखे इंतज़ार रहंदो। ठीकु। छो खान ज़मीन खपाए थो? हाँ मजू, खान ज़मीन खपाए थो। घणी क़ीमत वधी बीठो आहे? 15 लख। 15 लख? दोस्तों में एतिरा पैसा ईंदा कॾहिं? मजू को ताड़ 2 हिसो करे ख़रीद कयूं। पोइ रिश्तो में ताड़ लाइ अकबर सां मिलणो पवंदो। ठीकु आहे मजू, पोइ हाणे पंहिंजा प्रोग्राम सभु कैंसिल।
हलो था अकबर ने जेकॾहिं को लॻे थो त पोइ सौदो बि कयूं था वठूं था ज़मीन की न त पोइ खानो खे त ॾियूं जवाब ठीकु आहे हलो अकबर छा कयां इहो मोह सोढो हितां तोबा करे भॼी वञे वरी हेॾां रुख न करे जे मोह इहो ॾाइण हिते रहियो त हिक न हिक ॾींहुं मुंहिंजी न्याणीअ खे बदनाम ज़रूर बदनाम कंदो इहो मोह भले भले अचे वञ ही वर्जिश पई थिए छा अरे खैरा जे सर ॾे खैर हुजे मां वर्जिश कयां खणी झुमिरियूं हणा या खणी लेथड़ियूं पायां तंहिंमें तुंहिंजो छो छा अरे हाणे हीअ हवेली मुंहिंजी जनी हीअ मुंहिंजी अथई हवेली हा छा ही हवेली तुंहिंजी आहे हाणे सम्झी सर ॿुधो दिलावर सां निकाह थी विझी छा वो केड़ो ॾोह आहे शरीयत में 4 शादियूं जाइज़ आहिनि हा आऊं बि चवां हिकु ॾिस तूं आहीं हिकिड़ी हिन जी धीउ ऐं हिकिड़ी ही पाण ऐं बाक़ी चौथी हिकिड़ी छोकिरी आहे बसि शरीयत पूरी थी वेंदी अॼु त ॾाढो थी ॻाल्हाए पई चइबो त माईअ वॾीअ तुंहिंजो खीसो ताज़ो ताज़ो गरम कयो आहे सही त चए थी पहिरियों मुंहिंजे पोयां पोइ मुंहिंजे मुड़ुस जे मथां धाड़ो आहे हाणे त मां तोखे पाण इजाज़त थी ॾियां जे तुंहिंजी दिलि चए त तूं पाण मुंहिंजे मुड़ुस सां निकाह करे छॾ या पंहिंजी ॿी धीअ जी निकाह मुंहिंजे मुड़ुस सां करे छॾ इहो त मां सोचे छॾियो आहे पर मां हिन पहिरियों मेह जी त गण कयां त हिन खे कंहिंसां लावा लहरायां मुंहिंजी सनड़ी सुकल भेण मुंहिंजी गणती न कर मुंहिंजी गणती खैरा जे सर ॾे खैर हुजे जनी पंहिंजे हैसियत में रही ॻाल्हाए हैसियत में हा मुंहिंजी हैसियत का बि कान्हे पर तूं त ॾिस सच में पंहिंजे पाण खे हवेली जी मालिकाणी थी समझी खैरा जे सर ॾे खैर हुजे जनी धोती जेसी ताईं तुंहिंजे नासनि ते जुती रखी न सिंघराईंदसि न तेसी ताईं तूं कोन मुड़ंदी हा तई इहा बक बक कंदी वॾेरी आऊं चवई थी निकिरी पंहिंजा पेर ठाह हीअ हाणे पंहिंजे होश मां निकिरंदी थी वञे होश मां जन्नत हल निकुर त निकिरी हलूं खैर हुजे